अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? सभु ठीकु आहियो? अॼु हैदराबाद जो मौसम ज़बरदस्त लॻो पियो आहे VIP जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो वीडियो में। ऐं मुंहिंजी छुट्टी आहे, अॼु आउं जल्दी उथी वियुसि 11 बजे ऐं नाश्तो करे फ्रेश थी वेठो हुउसि, लेकिन रूम में ई वेठो हुउसि। जो फातिमा सुती पई आहे हिन वजह सां, पर हींअर निकितो आहियां मथे आहियां त निकिरे अखियूं कोन थियूं खुलनि मुंहिंजूं त। अॼु ज़बरदस्त लॻो पियो आहे मौसम। ॾिसो फातिमा जो है अञा ताईं सुती पई आहे ऐं नीनी पई करे जॾहिं उथे। ऐं फातिमा जी ॿिनि टिनि ॾींहंनि खां तबियत ख़राबु हुई, 102 101 बुखार हो। माशाल्लाह अॼु सही थी आहे। सॉरी कल्ह राति खां थोरो सही थियणु शुरू थी आहे, त इन करे अॼु हीअं देरि सुठी पई आहे। असांजो घर सुठी पई आराम करे ताकी जल्दी ठीकु थी वञे। फातिमा मस्ती वस्ती करे मज़ो अचे घर में। त 2 टे ॾींहं खां बुखार हुन वजह सां ब्लॉग बि ठाहिण दिलि न पियो करे हुन वजह। चलो हीअं हलूं हेठि, ॾिसूं बेगम मानी में छा पई ठाहे। आज खाने में क्या है बेगम? मानी में छा ठाहियो अॼु तव्हां? ओए 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 ओए, छुट्टी जो ॾींहुं वरी मथां बिरयानी ठाही अथव, वरी मौसम ज़बरदस्त। सम्झो 4 चंड लॻाए छॾिया तव्हां त छुट्टी जे ॾींहुं में। फातिमा भई हीअं ॾींहुं ॾींहुं उथी आहे ऐं हेठि वेठो हिकदमि रोइण जा आवाज़, बाबा बाबा बाबा। पोइ हाणे फातिमा मुंहिंजी गोदी में आहे। फातिमा मुंहुं धोईंदी, नाश्तो कंदी या बिरयानी खाईंदी। फातिमा बिरयानी खाईंदा न? हाँ ॿुधाए न, ॾिसी ॿुधाए न, हेॾा ॿुधाए बिरयानी खाईंदी आहे? अल्लाह बिरयानी खाईंदी आहे? हाँ। फातिमा भई रेडी थी वई आहे, वेंजी वरितो आहे। फातिमा रेडी थी वई आहे। जुती ॻोल्हियो ओया जुती ॿी जुती हुया। ऐं फातिमा हाणे ॿुधायो, हस्बी रबी ॿुधायो। नूर मोहम्मद नूर मोहम्मद इल्लल्लाह। माशाल्लाह माशाल्लाह। साफ करूँगा। हेलो मानी खाऊं चुका। मानी रेडी थी है, मानी हली खाऊंगा। मैं विजोस बूटी भी विजोस। चलो वाह, असीं हींअर घुमण विया आहियूं ॿाहिरि। चाबी आहे अबू बकर वटि। अबू बकर हलाईंदो कार। होया अबू बकर गाॾी होया 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 बीठी आहे गाॾी। वञ कढ गाॾी, कढ वञ। हलो सो गाइस असीं हींअर वञूं पिया घुमण। मौसम ज़बरदस्त लॻो पिया। अरे हलो भला, तो सभु तयारु थी वञनि। अबू बकर बि तयारु आहे, त असीं वञूं था हाणे। फातिमा अचो जल्दी, दरिया में हलूं पाण। जल्दी 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 अचो। अॼु बेड़ी में वियूं पाण? न बेड़ी में होश से वेंदासीं पाण, ठीकु आहे? हलो अचो भाई, चलो चलो सीढ़ी में अचो। हिते अच तो ॾिस केॾो पाणी आहे फातिमा। कोई हेठि ॾिस, हेठि ॾिसो केॾो पाणी पियो निकिरे, ॾिसो। अचो अॼु त मज़ो लॻो पियो आहे सफ़ा। अॼु त पाणी इलाही आहे माशाल्लाह। उई फातिमा अॼु मज़ो अची पियो। पाणी आहे इलाही, है न? हाँ ओ ॾांहुं वञिणो परियां। हीअ भई असांजे लाइ एडवेंचर आहे हिकिड़ो। पथर ना चढ़ी चढ़ी पिया वञोसीं। जगह आहे, अचो मुंहिंजे पोयां पिया अचो। उई फातिमा बीहो बीहो, फातिमा बीहो, तव्हां हिते बीहो। हितां अचो, हितां अचो, हितां 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 मथां मथां अचो। फातिमा हितां अचो, फातिमा लहो अचो, हितां हितां अचो। हुते वरी रश लॻी पई आहे, हुते उठ पवनि घोड़ा पवनि, हुते हली वेंदासीं। चलो भाई जल्दी 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 अचो। भई मज़ो अची वियो। पता चढ़ी चढ़ी। हाँ यहाँ होॾा हलूं न, हुते अरे घोड़ा पहन जो वो है उठ वेंदा थी न में। अचो अचो, ॾिसो केॾो पाणी आहे। फातिमा संभाले मम्मा ने हथ पकड़ियोसि।
मम्मा इनके हथ पकड़ो, फातिमा आप ही जो। हेलो आराम आराम वञो। आराम से वञो 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 वञो। फातिमा आराम सा। सैंडल लाए पहुंचो। करीम फातिमा अबू बकर हाय। करीम फातिमा तव्हां बि अचो बाबा बि अचो। ओए त मज़ो लॻो पियो। बस 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 मम्मा अचो तव्हां बि अचो। वो पानी जो केॾो स्पीड सां निकिरे दरवाज़नि मां। हीअ ॾिसो। उई वाह। उठड़ा आ रही है जा मजा मुन्नल जा मजा। अब उठ आराम सां लही बाबा असांजो साह निकिरे। पहिरियों दफ़ा उठ ते वेठा आहियूं। डप पियो लॻे तव्हांखे? मुंहिंजो पाणी साह निकिरे। अब उठ आस्ते अबाड़े। अब सोना उठ आस्ते। जैसे कावड़ न कजी। मुझे लगे बस लाई ने रणी पे करे बाबा हटायो दे हटायो। मुझे असले वजन वधी गए अने रणी पे करे दवा हटायो जल्दी। अल्लाह के कर अब आबा अब आस्ते ओ बा चाचा आस्ते ओ मुझे जानी आस्ते सा तो कथे घणा ही मुझे वजन वधी गए ने करे। अबाड़े अञा फातिमा बोले अञा तेज बेगम के भाई ये डब्बे लो जल्दी लाओ। चो चौंक उठो दे जो। ओ बा उठ दाव दी कावड़ न कंदो कर कावड़ न कर। हले कई सेल्फी कढूं भाई मूंखे छा पियो चए छा चइबो छोकिरी अॻियां वेठो से अब अड़े मुख तो मारे न चए न छोकिरी अॻियां वेठो तूं पोयां मुंहिंजो किराया त मांखे चए मूंखां पिसजी वञे सॼो। जल्दी चढ़ो सैंडल लायो लाए छॾियो सैंडल लायो ॿियो बि सैंडल लाए छॾियो। हलो तव्हां जल्दी मथे चढ़ो जल्दी
1 2 3 जल्दी आओ 3 थी काउंट करो 1 2 3 आहिस्ते आहिस्ते अॼु त केॾी रश आहे मौसम जी वजह सां चलो भैया हलूं था हाणे घर अरे चलो भाई छा थियो अबू बकर छा थियो दर खोल बुआ खे दर खोलियो हलो बुआ अचो भाई भाई टाइम तो मैं घर पहुंची थी ये तेज बारिश थी थे शुक्र उते पहुंचने का मसलो थी फांसी पवा ये अबू बकर कम रिजो हुई केॾो मज़ो लॻो पिए मज़ेदार बारिश थी यार ॾाढी ये हींअर भी पानी कढे सॼो पानी कढी छॾ शाबाश सॼो पानी कढ शाबाश शाबाश शोबज में गोगलो कराएंसि थोरो वेंझी वठूं थी बारिश में बारिश में वेंझण जो आहे न मज़ो ई पवंदो आहे ॿाहिरि घिटी जा नज़ारा आहिनि असांजी हिते दरिया लॻो पियो आहे अॼु भाई बेगम जेको आहे छा जी पूरी ठाहियूं आहिनि छा जी पूरी ॿार बि जी ठाहियो आहे ज़बरदस्त राति जी मानी जे लाइ ही ॾिसो हंडी में बारबेक्यू हंडी में बारबेक्यू ॾिसो पहिरीं दफ़ा ॾिसो पिया तव्हां अञा ठाहींदा अच्छा इनमें जेको दम लॻंदो न कोयलनि जो हा कोयला ॻोल्हणा पवंदा या वठी ॾियणा पवंदा पोइ हुन में दम लॻंदो कोयलो ज़बरदस्त थींदो ऐं शिकोन शिकोन में ठाहींदा आहिनि पर आऊं पहिरीं सां हंडी में ठाहींदा तव्हां पहिरियों ॾिसां मां बेगम जेके आहिनि न बूटियूं ठाहे छॾियूं आहिनि हाणे सिर्फ़ु शिकोन में माना छा चइबो सॉरी शिक न छा चइबो हिनखे ड्रम स्टिक स्टिक्स चइबो आहे न स्टिक्स में विझंदासीं ठीकु आहे विकिरी करे पोइ वरी पोइ छा कबो हिन खां पोइ ड्रम स्टिक ठाहींदासीं बारबेक्यू जो मसालो आहे जेको पहिरीं चखे स्टिक वारो बारबेक्यू मसालो ठाहींदासीं इन सां हा न पहिरीं चखे ॾिसो गरम अथव लॻभॻि नरम थी विया हा अचो न विझूं सभु गरम आहे हल्को जेको आहे न मूं हंडी में थोरो ॻारे वरितो आहे अधु कलाकु रुॻो रखियमि पर माशाल्लाह गोश्त ॾिसो कीअं ॻरी वियल आहे हिन में जेको आहे न पपाया जो मसालो विधियलु आहे दैट्स वाई ॻरी वियो असल में गरम आहे न इन करे असां ईअं पिया विझूं न त हथ सां विझूं गरम आहे हथ सड़ंदो गरम गरम आहिनि या थोरो थधियूं थियण था ॾियूं भला थोरी देरि छॾे था ॾियूं ईअं कयूं था थोरी देरि छॾे था ॾियूं पोइ पाणी ठाहियूं था पोइ जेको आहे न कोयले जो ॾींदासीं दम मर्द को कभी गर्माहट नहीं लगती खैर है एॾो गरम कोन्हे सही आहे बूटियूं या विझूं पोइ हाणे जेको आहे सुम्हण जी तयारी आहे मूंखे निंड बि ॾाढो अचे निंड ॾाढी विझे ॿारनि खे निंड विझे बेगम जी निंड बि अचे अखियुनि में निंड भरी पई आहे छो निंड न पई अचे 12:30 में त रहनि पर निंड न पई अचे मूंखे निंड वरी बि अचे पई फातिमा खे निंड पई अचे अबू बकर मम्मा खे नथी अचे छो मम्मा लाइ असी सुम्हण पहिरीं सुम्ही रहंदी असां खां वधीक सो व्लॉग हिते ख़तमु न करियो हाणे मिलंदासीं मुंहिंजो मोबाइल हलाइण जो टाइम राति जो ई त थींदो आहे अञा सॼो ॾींहुं घर जो कमु करे ॿार सुम्हंदा 2 मिंट हलाए पोइ सुम्ही वेंदसि ख़बर ई कोन पवंदी सो हुन व्लॉग हाणे हिते ख़तमु न करियो मज़ो आहे ॾाढो असांखे अॼु ॾींहं में सो हिन व्लॉग खे हिते ई एंड करियूं था हाणे मिलंदासीं इंशाल्लाह अॻिले व्लॉग में वीडियो खे ज़रूरु लाइक कजो सब्सक्राइब कजो चैनल खे ऐं कमेंट लाज़मी कजो ऐं इहो ॿुधाइजो त सिंधी में व्लॉग तव्हांखे कीअं लॻो त वीडियो खे लाज़मी जेको आहे शेयर कजो ऐं छो अड़े सुम्ही हाणे बसि